अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं तव्हांखे सभिनि खे भलीकार चऊं था, वेलकम चऊं था। ये असांजो सिंध जो मशहूरु बेंजे जो फ़नकार आहे उस्ताद गुलाम अली मंगराड़। ऐं अहिड़नि फ़नकारनि जो क़दुरु असां वटि सिंध में घटि आहे ऐं इन्हनि खे मौक़ो अॻिते ॻाइण जो या अॻिते टीवी ते चैनल ते अचण जो मौक़ो नथो ॾिनो वञे, छाजे करे जे ही ग़रीबनि। ऐं असां अॼु हिन पंहिंजे सिंध नगर चैनल में हिनखे दावत ॾिनी आहे। हीअ असांजे सिंध नगर चैनल में आयो आहे। हीअ पंहिंजो फ़न मुज़ाहिरो कंदो। गुलाम अली तमामु बहितरीनु फ़नकार आहे ऐं इंशाअल्लाह हीअ तव्हांखे हिन जो राग बि वणंदो, हिन जो फ़न बि वणंदो। हिनखे असां पंहिंजी शाइरी ॾियूं पिया ऐं हितां यकीननि असांजी जेका आहे ग़रीबाणी शाइरी ऐं दोस्तनि खे पसंदि ईंदी। पंहिंजे राय खां इज़हार कंदा, वॾी महिरबानी तव्हांजी थींदी। ऐं सिंध जो मशहूरु फ़नकार गुलाम अली मंगराड़ साहिबु असांजे हिन महफ़िल में आहे ऐं असीं चऊं था त हिन खां जेका असां महफ़िल कयूं ऐं असां सां गॾु असांजो दोस्त मोहतरम अली अकबर शौक़ अकबर अली उहो महफ़िल में मौजूदु आहे। असांजो हीउ पंहिंजो देवदास असांजो दोस्त आहे ऐं इहो बि हिते मौजूदु वापारी आहे, शहर जो सुठो माण्हू आहे, इहो सां गॾु आहे। ऐं असां अॼोको ॾींहुं जेको सो हुन महफ़िल में गुलाम अली सां आहियूं ऐं असां सां जोड़ में हिते महफ़िल में गॾु जेको असांजो कैमरामैन आहे सो दिलबर हुसैन मला आहे ऐं सीनियर साहब ख़ैर मोहम्मद मला आहे। इहे हुननि जी महिरबानी जेके असां हुन ते टीवी कैमरा ते असां साथ निभाइनि पिया। हाणे अचूं त असां पंहिंजे राग जी शुरूआति करा रहिया आहियूं उस्ताद गुलाम अली खां ऐं इंशाअल्लाह हिन जो राग तव्हांखे पसंदि ईंदो ऐं पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कंदा। जाग भेटाई घोट तोखे सिंधड़ी थी सजड़ा करे ओ मरन पयूं मारियूं काबू आहिनि कोट ओ अॼु त तूं जियो तजो ॾाढनि खे ॾारे ऐं सोन लतीफ़ तूं लाल सोन लतीफ़ तूं लाल पयां दर ते तुंहिंजे धमाल लतीफ़ तूं लाल पयो